अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुको आहियां। इन खां पहिरियों असां चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों। तो बिना देर रहूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। त जी बालाज खान जेको आहे त मंठारा खे चैलेंज कंदो आहे, उनखे चवंदो त जेकॾहिं तूं मूंखे मां हिकिड़ो कमु चवां त उहो तूं कंदे, ऐं कंहिं सां विहण जे लाइ ख़ासि करे चवां त हू चवंदो त मां सॼे ॻोठ सां बि विहंदुमि, ऐं हू हुनखे मल्हार जे मुक़ाबले में दोस्तो लाहींदो जीअं त हू मल्हार खे मारे ऐं हू आसानी सां राबेल सां शादी करे सघे। ऐं दोस्तो मंठारो हुनखे इनकार इन जे करे न कंदो त हू बालाज खान जे हुकुम जो पाबंद न आहे, पर हुनखे इहो थींदो त जेकॾहिं मां हिन जो हुकुम न मञियो त मूंखे जेको आहे त राणीअ जी मोहबत मुंहिंजे हथनि मां हली वेंदी ऐं बालाज खान मूंखे कढी छॾींदो। पासे दोस्तो ॾिसंदा त मल्हार ऐं सारंग जी जेका हाथापाई हिक ॿिए सां वधी वेंदी, ऐं हिक ॿिए सां एतिरो चिड़ी वेंदा जो हिक ॿिए जे हथनि में हथ विझी ऐं हिक ॿिए जी ताक़त आज़माइण लॻंदा दोस्तो। तंहिं ते जेको आहे त मुरादा हाजुल जी घर वेंदी ऐं चवंदी त मल्हार ऐं सारंग में हिक ॿिए जा हथ पइजी विया आहिनि, थी सघे जेतिरो त हुनजे पोयां माण्हू मोकिलियो असांजा छोकिरा विड़ी न मरनि। जी दोस्त त जेको आहे त मल्हार सारंग खे इहो चवंदो आहे त तूं मूंसां ॻाल्हाईंदे अहिड़े तरीक़े सां ई ॼण त मूंखे साह ई थो, ऐं मां जेको तूं पंहिंजे ख़र्च ते घर थो हलाईं ऐं मां कुझु बि न आहियां। जी दोस्तो त हीअ असांजी अपडेट, वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, त जीअं अहिड़ियूं अपडेटूं तव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। ख़ुदा हाफ़िज़।